शा बुरो शा भलो आ इंसान अगर तालीम आए, जियां कूड़ ऐं सच जे विच में कबो आ फर्क अगर तालीम आए। मोहतरम जनाब प्रिंसिपल साहब, उस्ताद साहिबान ऐं मुंहिंजा हमसफ़र साथियो, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। जनाब सदर, जीअं त अॼु मुंहिंजे तक़रीर जो उन्वान आहे, तालीम हिकु अज़ीम हथियार आहे। जनाब सदर, दुनिया जी हर जंग हर मैदान में दुश्मन के शिकस्त ॾियण जो सबब बणी साथ तालीम आहे। ज़िंदगी जे हर मसले हर मामले के हल करण जो सबब बणी साथ तालीम आहे। भले ऐं खानदानी जंगियूं हर घर घर में हली रहियूं आहिनि, खानदानी जंगियूं हर घर घर में हली रहियूं आहिनि। उन्हनि सभिनी शयुनि जो सबब असीं पाण बणिया आहियूं, छो त असीं विसारे वेठा आहियूं त तालीम हिकु अज़ीम हथियार आहे। जनाब सदर, अचो त गॾु थियूं ऐं तालीम जे हिन अज़ीम हथियार सां उन्हनि बुराइनि खे ख़तमु कयूं त जीअं अमन अमान क़ाइमु थी सघे, हर फर्द हर इंसान सुख जो साह खणी सघे। आख़िर में शहर चई पंहिंजी जॻह वठंदुसि। तालीम वई तबाह थी, तालीम वई तबाह थी, हाणे कर माठ मयसर। तालीम वई तबाह थी, हाणे कर माठ मयसर। अंदर ॿाहिरि अब्दुर रहमान तूं पुकार पयो परवर, त ॾुखिया ॾींहुं निमन वञनि सभा जी सिंध तां।